नासिन हैदराबाद में सेवन डेवलपमेंट अथॉरिटी खिलाफ फनकार तरफा अनोखो एहतजाज कियो वियो आहे। जामशोर वासी सूफ़ी कमर फ़कीर लतीफ़ जा सुर विखेरे प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। कमर लतीफ़ी जो चवणु हो त STA ऐं घर जो सोन विकिरो करे प्लाट वरितो, उन ते कब्ज़ो थियल आहे। STA जो DG या सेक्रेटरी मिलण लाइ तयार नाहे, मजबूर थी एहतजाज कयो आहे। अवां खे नासिन अहम ख़बर ॾियूं पिया। हैदराबाद में सेवन डेवलपमेंट अथॉरिटी ख़िलाफ़ फनकार तरफ़ा अनोखो एहतजाज कयो वियो आहे। जामशोर वासी सूफ़ी कमर फ़कीर लतीफ़ जा सुर विखेरे प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। कमर लतीफ़ी जो चवणु हो त STA में घर जो सोन विकिरो करे प्लाट वरितो, उन ते कब्ज़ो थियल आहे। STA जो DG या सेक्रेटरी मिलण जे लाइ तयार नाहे, मजबूर थी एहतजाज कयो आहे। अवां खे नाज़िन आगाह कयूं पिया। हैदराबाद में सेवन डेवलपमेंट अथॉरिटी ख़िलाफ़ फनकार तरफ़ा अनोखो एहतजाज कयो वियो आहे। जामशोर वासी सूफ़ी कमर फ़कीर लतीफ़ जा सुर विखेरे प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। कमर लतीफ़ी जो चवणु हो त STA में घर जो सोन विकिरो करे प्लाट वरितो, उन ते कब्ज़ो थियल आहे। STA जो DG या सेक्रेटरी मिलण जे लाइ तयार नाहे, मजबूर थी एहतजाज कयो आहे। अवां खे नाज़िन आगाह कयूं पिया। हैदराबाद में सेवन डेवलपमेंट अथॉरिटी ख़िलाफ़ फनकार तरफ़ा अनोखो एहतजाज कयो वियो आहे। इन्ही हवाले सां तफ़सील लाइ राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़ो सां। ज़फ़र, अपडेट करियो, फनकार तरफ़ा अनोखो एहतजाज कयो वियो आहे, छा चवणु आहे हुनजो? जी बिल्कुल, जामशोर जो रवासी है सूफ़ी कमर लतीफ़ी ऐं लतीफ़ जो हाफ़िज़ है, उन अॼु हैदराबाद प्रेस क्लब के ॿाहिरां एहतजाज किया है। अनोखो एहतजाज कंदे उन लतीफ़ जा सुर विखेरींदे पंहिंजो सॼो दास्तान सुरनि में ॿुधायो आहे। उनजो चवणु आहे त सेवन डेवलपमेंट अथॉरिटी पारां उनखे हिकु प्लाट ॾिनो वियो, उन घर जो सोन खपाए उहो प्लाट ख़रीद कयो हो ऐं हिन वक़्तु उहो प्लाट उनखे नथो ॾिनो वञे। DG SD हुजे या सेक्रेटरी हुजे या को बि अमलदार हुन सां मिलण खां लाचारी ॾेखारे रहिया आहिनि ऐं उनखे ऑफिस में वञनि था त उहो ऑफिस खां वापसि मोटाए छॾनि था, जंहिंजे करे मजबूर थी उन जे हैदराबाद प्रेस क्लब जे ॿाहिरां एहतजाज कयो आहे। उनजो चवणु आहे त जेको प्लाट आहे उन प्लाट ते के माण्हू कब्ज़ो करे वेठा आहिनि, जेके सिंध हुकूमत सां लाॻापियल आहिनि ऐं उनजो तालुक़ु पीपुल्स पार्टी सां आहे। बहरहाल उन एहतजाज कंदे मुतालबो कयो आहे त उनजो प्लाट उनखे वापसि ॾियारियो वञे ऐं उन सोन खपाए जेको प्लाट वरितो उनजो फाइल उनजा कागज़ समूरा उन वटि मौजूदु आहिनि। अॼु हैदराबाद प्रेस क्लब एहतजाज खां पोइ बि जेकॾहिं खेसि प्लाट न ॾियारियो वियो त उहो भिटाई ते वञी उते एहतजाज कंदो, जंहिंखां पोइ कलंदर जी मज़ार ते बि एहतजाज कंदो ऐं आख़िर में कराचीअ में CM हाउस जे ॿाहिरां बि एहतजाज कंदो। जी ठीकु आहे।